लाड़काणे भरिसां ॻोठ वॾा महर में थियल मुबैना पुलिस मुक़ाबले में ॿिनि पुलिस अहलकारनि ASI मुज़फ़र खोसो ऐं पुलिस अहलकार नवाब जतोई जी शहादत ऐं राजा महर जे मारजण वारो वाक़ियो अञा ताईं गुज़ारत बणियल आहे। DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख पारां वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे, पर उन पारां अञा ताईं फैक्ट ऐं फाइंडिंग्स जारी नाहिनि कया विया। अॼु शहीद पुलिस अहलकारनि जे वारसनि SSP चौक वटि लाॻीतो एहतजाज कंदे धरणो हयो ऐं हुननि शहीदनि जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो कयो, जॾहिं त मारिजी वियल जवाबदार राजा महर जे वारसनि बि सेशन कोर्ट लाड़काणो ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं कातिल पुलिस अहलकारनि जी गिरफ़्तारीअ तोड़ केस दाख़िल करण जो मुतालबो कयो। बाद में पुलिस जे वॾनि अटालनि मौक़े ते पहुची एहतजाज कंदड़नि खे एहतजाज ख़तमु करण लाइ चयो। न करण ते पुलिस एहतजाजनि मथां लठबाज़ी कई ऐं केतिरनि खे गिरफ़्तार करण सां गॾु ट्रैक्टर ट्रालियूं पिणु तहवील में वठी छॾियूं। अॼु सॼो ॾींहुं ॿिन्ही एहतजाजनि सबबि लाड़काणो शहर मुकमिल तौर ते जाम थी वियो ऐं हज़ारे माण्हू परेशान रोड रस्तनि ते फाथल रहिया। ॿिए तरफ़ लाड़काणे में वधंदड़ बदअमनी सबबि चैम्बर ऑफ कॉमर्स पारां SSP लाड़काणो जी कारकर्दगीअ ते अदम इत्मीनान जो इज़हार कंदे कारियूं पटियूं ॿधी कारोबार करण जो फ़ैसिलो कयो आहे। लाड़काणे में केतिरे अरसे खां वठी बदतरीन बदअमनी पखिड़ियल आहे ऐं ॾोहारनि जो राज क़ाइमु थियल आहे, पर पुलिस ऐं SSP ॾोहनि ते कंट्रोल करण में नाकाम थिया आहिनि। शहरनि मुतालबो कयो आहे त SSP इमरान कुरैशी खे हटाए ईमानदार ऐं सुठी साख वारो SSP मुक़ररु कयो वञे। कैमरामैन जावेद झंझुटा सां गॾु ज़फ़र अबड़ो, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।